अस्सलामुअलैकुम माया ज़ोहेब चांदियो। माया भाभी जी वेलकम टू धरती जो जमालो वावा जमालो। उम्मीद था कयूं खुश हूंदव ऐं असांजी दुआ आहे हमेशा जिथे बि खुश हुजो तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं हुजनि ऐं कोशिशि कयो त ॿियनि जे चेहरनि ते बि मुस्कुराहटुनि जो सबबु बणिजो। भाभी जी वेलकम टू अवर शो। जी जी तव्हांखे बि वेलकम था चऊं। कहिड़ा हाल आहिनि? ठीक लॻा पिया आहियो? जी जी ख़ुशि आहियो? मज़े में आहियो? जी टाट आहियो? जी ऑल राइट। त भाभी जी अचण सां ई मूंखे कुझु न कुझु जेको आहे माइंड में क्वेश्चन हूंदो आहे जेको मां तव्हां खां पुछंदो आहियां। वरी तव्हांखे ॾिसी करे मुंहिंजे माइंड में क्वेश्चन अची वियो। त भाभी जी आई वांट टू आस्क यू के तव्हांजी कहिड़ी ख्वाहिश आहे ज़िंदगी जी? तमामु सुठो सवाल पुछियो अथई। अच्छा मुंहिंजी ख्वाहिश आहे मां ॿाहिरि मुल्क हली वञा। अच्छा तव्हांजी ख्वाहिश आहे त तव्हां ॿाहिरि मुल्क हलिया वञो? हा पाकिस्तान में रखियो छा आहे? अच्छा पाकिस्तान में रखियो छा आहे? भाभी चवे थी मुंहिंजी ख्वाहिश आहे त मां हमेशह जे लाइ ॿाहिरि मुल्क हली वञा। पाकिस्तान में छा रखियो आहे? भाभी जी पाकिस्तान में छा न रखियो आहे? पाकिस्तान में तव्हां जनम वरितो आहे, तव्हां हिन धरती में पैदा थिया आहियो। ॾिसो न हिते लिखी पढ़ी वॾियूं वॾियूं डिग्रियूं वठी वॾा डॉक्टर थियनि था इंजीनियर थियनि था सभु ॿाहिरि मुल्क हलिया था वञनि। अच्छा त भाभी जी जो चवण आहे जेके असांजे पाकिस्तान में लिखी पढ़ी ऐं सुठियूं डिग्रियूं हासिल कनि था वॾी वॾी यूनिवर्सिटीज़ मां उहे त पाकिस्तान खे छॾे करे ॿाहिरि ई वञी कमाइनि था, इहो ई चवणु था चाहियो? जी अच्छा इन जे करे तव्हां बि वञणु चाहियो था? हा तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ नथा करणु चाहियो, पंहिंजी धरती जे लाइ कुझु नथा करणु चाहियो? उहो सोनो मुल्क आहे न। अच्छा त भाभी जी तव्हां सोचियो अगरि जेके असांजे मुल्क में आहिनि जेके सुठियूं सुठियूं डिग्रियूं हासिल कनि था अगरि ॿाहिरि मुल्क जे बजाए पंहिंजे पाकिस्तान में हू जॉब कनि था हितों जे लाइ कुझु कनि था त असांजो मुल्क वधंदो हुन में। त लेट सपोज अगरि कोई पढ़ी लिखी डॉक्टर थो थिए ॿाहिरियों पढ़ी थो अचे ऐं पंहिंजे ॻोठ में वञी करे उहो हॉस्पिटल्स खोले थो त उहो ॻोठ अॻिते वधंदो। अगरि पंहिंजे शहरनि जा जेके आहिनि वॾा PhD होल्डर्स थी था वञनि उहे हिते अची करे हिते एजुकेट कनि त हुन सां बि असांजो मुल्क ई अॻिते थींदो न। हा इहा ॻाल्हि बि आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे, हाणे सम्झ में थी अचे त पोइ पाकिस्तान छॾे वेंदो? हा मुल्क या ॿाहिरि जी ख़ूबसूरती न ॾिसो भाभी जी, ख़ूबसूरत त पाकिस्तान बि आहे। हलिया वञो नारायण कागान ॾिसो, पंहिंजे सिंध में ॾिसो गोरख। हा सही आहे। विज़िट कयो आहे कॾहिं? गोरख विज़िट कयो आहे? न मां त कॾहिं न वई आहियां। कॾहिं न विया आहियो? न त पोइ कोई मसइलो न, असां धरती टीवी जी टीम गॾिजी करे कॾहिं गोरख हलंदासीं, उतो लाइव ईंदासीं। चलो सही आहे। चलो सही आहे। लाइव तो कीअं ईंदासीं? उहो तव्हां त भाभी जी खे कंफ्यूज करे छॾियो। बहरहाल भाभी जी मुंहिंजे ख्याल में असां जेको बि पढ़ूं था लिखूं था पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु न कुझु माण्हू कंट्रीब्यूट करे ताकी असांजो मुल्क अॻिते वधे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां सभु पाण में यूनाइट हुजूं। सिर्फ़ु हिकिड़े बंदे सां कुझु बि न थींदो आहे। बहरहाल ॻाल्हियूं त थींदियूं कंटिन्यू असांजूं। पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदे आगाज़ ताकी असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे दिल सितारे वारो। त जल्दी सां स्क्रीन ते ॾे नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे हार्ट एंड स्टार वारे सेगमेंट में। त भाभी जी तव्हां असांजे सां साथ कयूं? जी बिल्कुलु कजे स्टार्ट कजे। स्टार्ट कयो। ठीक है तो पोइ टे चांसेस भाभी जा, टे चांसेस मोजा ॾिसूं था त अॼु केरु विन थो करे। कल्ह त मां भाभी जी खां विन करे वियो हुयुमि। त भाभी जी लेट्स बिगिन नाउ। तव्हांजो फर्स्ट चांस आई हार्ट या स्टार? स्टार स्टार। त अॼु भाभी जी पहिरियों चवनि थियूं स्टार एंड लेट्स सी। ओ स्टार ना है भाभी जी, दिल आई। सो वंस अगेन दिस इज योर सेकंड चांस। ॿुधायो दिल या सितारो? हाणे दिल। हाणे दिल। जी हाणे दिल। दिल। सो 1 2 3 ही तव्हां जॻियो। ओ भाभी जी दिल थी वई, दिल थी वई, दिल 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 दिल। So 1 point goes to भाभी जी। So we have a call now। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? वालेकुम अस्सलाम, क्या हाल है सर? भाई ठीक है आप? जी मैं ठीक ठाक, आप सुना कैसी हैं? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र। जी बता। बिस्मा नहीं आ रही आजकल शो पे? जी बिस्मा कुछ टाइम के लिए हमारे साथ नहीं है, बट डोंट वरी। आप अपना तारुफ कराइएगा, आपका नाम क्या है और कहाँ से बात कर रही है? जी मैं मिसेस सलीम बात कर रही हूँ दादू से। जी वेलकम टू आवर शो मिसेस सलीम। अच्छा तो आपको पता है फर्स्ट जो हमारा सेगमेंट है वो हार्ट और स्टार वाला है। जी जी तो रेडी हैं आप? जी जी बिल्कुल रेडी हूँ। ठीक है तो वो दिल या सितारो आहे मुझे हथ में। यदि तव्हांजो फर्स्ट चांस आहे त ॿुधायो दिल या सितारो, हार्ट और स्टार? सितारो। सितारो। तॾहिं चवनि थियूं सितारो। लेट्स सी सितारो आहे या दिल एंड हियर वी गो। सितारो। ऑल राइट, the 1 point goes to you. Now you have 4 chances. The man, this is your second chance। ॿुधायो दिल या सितारो? सितारा।
सितारा ठीक है so let's see दिल या सितारो and here we go Oh, दिल अच्छी वही यदि सितारो ना आयो but don't worry still you have 3 chances तहारे दी तान जो थर्ड चांस और भाई भाभी जी आपको बोल रही है कोई बात नहीं है कोई बात नहीं मेरी बहन कोई बात नहीं मेरी बहन ठीक है तो आपका ये थर्ड चांस है तो बताइएगा दिल या सितारा अभी भी सितारा अभी भी सितारा हाणे बि सितारो हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि ही तव्हांजो थर्ड चांस आहे सो लेट्स सी सितारा आ रहा है या नथो अचे इन वी गो दिल अची वई थी सितारो न आयो वंस अगेन बाक़ी तव्हां वटि 2 चांसेस आहिनि तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे अञा ताईं त थी ॿुधाए जल्दी सां सितारो या दिल 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 ठीक है तो हाणे दी जिन चवन थियो दिल तो दिस इज योर फोर्थ चांस चौथी बार तो भाभी जी तव्हांखे लगे तो हाणे दिल ईंदी हाँ दिल ईंदी हाणे दिल ईंदी हाणे तो भाभी भी चए थी तो दिल ईंदी सो लेट्स सी ॾिसूं था दिल आहे या दिल ना है भाभी जी आपकी सपोर्ट में शी सपोर्टिंग यू सो लेट्स सी दिल आ रही है या नहीं आ रही 1 2 3 एंड यू वी गो ओह दिल ही आ गए गुड तो दैट मींस तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो बाक़ी आहे तव्हांजो लास्ट चांस ॾिसो था लास्ट चांस तव्हां सही ॿुधायो था या नथा ॿुधायो अगरि लास्ट चांस सही ॿुधायो था त दैट मींस तव्हां 3 पॉइंट्स विन कंदो अगरि नथा ॿुधायो त तव्हां 2 पॉइंट्स विन कंदव त अदी ॿुधायो सितारो या दिल 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 ठीक है लास्ट चांस है जदी चए थी दिल सो लेट्स सी दिल या सितारो 1 2 3 एंड हियर वी गो हेडे कारे थी वने अच्छी वही दिल अच्छी वही ऑलराइट अदी थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस दी सलीम असान जो ही सेगमेंट ते ॾिसंदार हो तव्हां विन कयूं आहिनि 3 पॉइंट त असां ने मिसेस सलीम कॉल कयूं आहिनि 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि 5 चांसेस में व्हिच इज नॉट बैड ठीक है भाभी मुकाबले वारी ही मुझे ख्याल में पॉइंट्स आहिनि जी जी बिल्कुल घटे सघंदी वैसे हाँ ॾिसो ना बकालर आहिनि अञा 2 कॉलर आहिनि न मां तव्हांखो पुछां थो न तव्हां पेशन गोई ॾेई सघो था प्रेडिक्शन ॾेई सघो था तव्हांखे लॻे थो त अदी विन करे सघनि थियूं हाणे 3 पॉइंट्स से वो नसीब जी ॻाल्हि आहे न बकालर आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेके असां कॉलर्स कॉल कंदा आहिनि उन्हनि जी सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट हूंदी आहे हिकिड़ी पॉइंट विन कंदा आहिनि ईअं बि थींदो आहे सो लेट्स सी व्हाट हैपेंस जंहिंसां असां पंहिंजी गेम खे कंटिन्यू कयूं भाभी जी तव्हांजा मुंहिंजे ख्याल में 2 चांसेस थी चुका आहिनि तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई ऐं हाणे तव्हांजो आहे लास्ट चांस ते ॾिसूं था भाभी जी लास्ट चांस में सही ॿुधाए थी या नथी ॿुधाए त भाभी जी जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो दिल 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 जी दिल दिल श्योर यो श्योर यो श्योर यो श्योर यो त पोइ ही ॾिसो ओहो हो सितारो अची वधिल न आई कॉल बि आई यार अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम अस्सलाम प्रेम नगर टंडोला सिंध मां एम इस्माइल जान अच्छा अदा मां तव्हांखे इस्माइल ई पे चवां वेलकम टू अशवदा इस्माइल कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो महिरबानी शुक्र आहे ख़ुदा हामी ठीकु आहियो जी बिल्कुलु अदा ठीकु ठाक तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे जी दिल ऐं सितारो वारो जी बिल्कुलु दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे ऐं तव्हां खां पहिरियों असांजे मिसेस सलीम कॉल कई उन्हनि पॉइंट्स 3 हासिल कयूं आहिनि त दैट मीन्स त तव्हांखे अगरि 4 पॉइंट्स विन था कयो यू विल बी द विन त तव्हां सां स्टार्ट कजे थी गेम सो लेट्स बिगिन अदा तव्हांजो ही फर्स्ट चांस आहे त ॾिसूं था तव्हां सां कीअं प्ले कयो था हीअ दा इस्माइल जी चिट मां रखां हिते जी भाउ दिल या सितारो दिल दिल त अदा इस्माइल चवनि था दिल 1 2 3 and here we go दिल अची वई ऑल राइट द 1 पॉइंट गोस टू यू कांग्रेचुलेशन फर्स्ट टाइम ही तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो नाउ दिस इज योर सेकंड चांस अदा त ॿुधायो सितारो या दिल 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 त भाउ चवनि था दिल भाभी जी ॾिसूं था दिल या सितारो इन बि गो Oh, I'm sorry, दिल न आई सितारो अची वियो बट डोंट वरी तव्हां वटि अञा 3 चांसेस आहिनि त ॿुधायो जल्दी सां दिल या सितारो भाभी जी कुझु चयो तव्हां तव्हांजी का ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ का ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ का ॻाल्हि न आहे त ॿुधायो भाउ ही तव्हांजो 3 चांस आहे 2 चांसेस में तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे सो लेट्स सी हाउ यू प्ले नाउ सितारो या दिल 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 त भाई इस्माइल चवनि था दिल वंस अगेन सो लेट्स सी इन टाइम दिल तव्हांजो साथ ॾे थी या नथी ॾे इन हियर वी गो दिल अची वई कांग्रेचुलेशंस 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि सो लेट्स सी हाउ यू प्ले नाउ विद अस ही तव्हांजो 4th चांस आहे त ॿुधायो दिल या सितारो
दिल दिल जी दिल जी अच्छा दिल साफ़ थी हिन जे करे जी साईं हिन जे करे हा हिन जे करे हा सची हा So let's see. सितारो अची वियो भाउ दिल को न आई लास्ट चांस आहे तव्हांजो अगरि तव्हां ॿुधायो था त तव्हांजे विच में ऐं मिसिस सलीम जे विच में टाई थी वेंदो पोइ असां डिसाइड कंदासीं चिट कढी करे बट तव्हां खां पोइ असांखे ॿियो बि कॉलर आहे लेट्स सी हाउ ही और शी प्लेज द लास्ट चांस आहे तव्हांजो त ॿुधायो दिल या सितारो दिल दिल जी दिल लॉक कयूं हा लॉक कयूं जी इने भी को ओ भा दिल न आई सितारो आयो दैट मीन्स तव्हां विन न करे सघो बट डोंट वरी तव्हांजो नालो वेंदो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम लास्ट ताईं थैंक यू वेरी मच वंस अगेन द फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया इस्माइल त इस्माइल जी चिट बे वञे थी फ़िलहाल हेॾे तव्हां विन त न करे सघियो बट तव्हांजी चिट हेॾे ट्रांसफर करण वारा आहियूं असां त भाभी जी 2 कॉलर थी चुका आहिनि बाक़ी सां वठंदासीं लास्ट कॉलर ऐं हाणे असां कंटिन्यू कयूं पंहिंजी गेम ठीकु आहे त तव्हां ग़लति ॿुधायो ही वठो तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आई मीन टू से ठीकु आहे हाणे मुंहिंजा 3 चांसिस आहिनि ॿुधायो को दिल जा स्टार दिल 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 जी भाई So that means 1 point comes to me. हिकिड़ी पॉइंट मां विन करे चुको आहियां भाभी जी हाणे सेकंड चांस आहे सेकंड विद दिल और सो वी हैव अ कॉल ना ही मूंखे ॾियो न फ़िलहाल कॉल अची वई आहे हेलो अस्सलाम वालेकुम केरु किथां वालेकुम सलाम सर शहजाद अली परमपति जी वाह शहजाद वेलकम टू शो कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु लॻा पिया आहियो शहजाद वाह शुक्र आहे जोहिब भाई तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीकु ठाक त पोइ तव्हांखे ख़बर आहे दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे तव्हां असांजा 3rd कॉलर आहियो जी हा ठीकु आहे भाउ अञा ताईं जो जेको हाईएस्ट स्कोर आहे पॉइंट्स आहिनि उहे 3 आहिनि जेके मिसिस सलीम हासिल कयूं त तव्हांखे हाणे ख़बर हूंदी त केतिरियूं पॉइंट्स तव्हांखे विन करणियूं आहिनि त जल्दी सां तव्हां सां प्ले कयूं था लेट्स सी हाउ यू प्ले विद अस अदा त पोइ दिस इज योर फर्स्ट चांस दिल या सितारो जी दिल तारो 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 मतिलबु ही छा आहे पहिरियों दिल पोइ तारो एटवंस पंहिंजो डिसीजन चेंज था कयो सर ठीकु आहे त फाइनल तव्हां तारो ॿुधायो आहे जी हा हाणे चेंज कोन कंदासीं जी हा तारो ई हूंदो जी जी ठीकु आहे त पोइ ॾिसूं था तारो ई अची वियो राइट वाह 1 पॉइंट गोस टू यू अञा तव्हां वटि 4 चांसिस आहिनि वाह भाभी वाह वाह थोरो मां बि भाभी जी सां नाज़ कया त 1 पॉइंट गोस टू यू हाणे तव्हांजो सेकंड चांस आहे त ॿुधायो दिल या सितारो 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 ही तव्हांजो सेकंड चांस आहे सो लेट्स सी हार्ट और स्टार एंड हियर वी गो ओ अदा सॉरी दिल अची वई सितारो न आयो अञा तव्हां वटि 3 चांसिस आहिनि हिकिड़ी पॉइंट तव्हां कई आहे विन त खणी चवां दिल ऐं सितारे वारे सर्कल खे त भाउ ॿुधायो सितारो या दिल 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 भाभी जो कहिड़ो चांस आहे भाउ जो 3rd चांस आहे क्यों हिकिड़ो सही ॿुधायो हिकिड़ो ग़लति ॿुधायो आहे जी ठीकु आहे हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति हिकिड़ी पॉइंट विन कई आहे ही तव्हांजो 3 चांस आहे हाणे तव्हां दिल ॿुधाई आहे जी हा दिल ॿुधाई आहे जी जी Alright, here we go. Oh, sorry, भा सितारो अची वियो दैट मीन्स तव्हां वटि लास्ट 2 चांसिस बचा आहिनि अगरि तव्हां 2 जा 2 सही ॿुधाईंदो पोइ बि तव्हांजे विच में टाई थींदो असां चिट पिक कंदासीं त सोचे सम्झे सां प्ले कजो 2 चांसिस आहिनि 2 ई सही ॿुधाइणा आहिनि त कुझु थी सघे थो त भाउ दिल या सितारो 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 भाभी जी सितारो भाभी जी जी। तव्हां सपोर्ट था कयो न न तव्हांखे लॻे थो सितारो ईंदो सितारो अची थो सघे अची सघे थो जी अची सघे थो सितारो बि अची सघे थो दिल बि अची सघे थी त भाउ ॿुधायो सितारो 1 2 3 एंड हियर वी गो ओ भाउ दिल अची वई सितारो न आयो बट लास्ट टाइम बि तव्हां सां खेॾी वठूं था ॿुधायो दिल या सितारो जल्दी सां सर सितारो 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 अची वियो बट तव्हां घणियूं 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि भाउ 5 चांसिस में बट थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया शहजाद जी असांखे 5 चांसिस में 2 सही जवाब ॿुधाया हिननि बि 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि सो दैट मीन्स द रिज़ल्ट इज़ क्लियर जेके असांजा फर्स्ट कॉलर हुया मिसिस सलीम उन्हनि विन कयो आहे एनेक्स जो गिफ्ट हैम्पर कांग्रेचुलेशंस मिसिस सलीम फॉर विनिंग एनेक्स गिफ्ट हैम्पर भाभी जी अचो छा थी वियो आहे थोरी डांस कयो मिसिस सलीम जे लाइ हा ईअं
एडी सुस्त जी बीटी आहे हिते थोड़ी मां पे करे वठा ऑलराइट असांजी सेगमेंट हिते तो ख़त्म ही टई जेके चिट्स आहिनि असां हिननि खे फोल्ड करे विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में ऐं जेको लास्ट में विन कंदो आहे 15,000 रुपयनि जो कैश त तव्हां बि खुश नसीब थी सघो था जेके विन कंदा 15,000 रुपयनि जो कैश सो लेट्स बिगिन अ सेकंड सेगमेंट जेको आहे बलून ब्लास्ट वारो त भाभी जी थोड़ी तव्हां कचहरी कयो त मां बलून्स खणी अचां जी हाणे बलून वारो सेगमेंट शुरू थियण वारो आहे जल्दी जल्दी जो कॉल कयो तमामु सुठो सेगमेंट आहे मुंहिंजो फेवरेट आहे इहो सेगमेंट अच्छा त भाभी जी जो फेवरेट आहे जी, एक आधे जी। हलाया आहिनि बलून्स मूंखे नज़र ई कोन पिया अचनि मां किरी न पवां भाभी जी हा इहो सभु ठीक खणी है अचो थैंक गॉड मिली विया त बलून्स अची चुका आहिनि 4 बलून्स भाभी जी वठो कोई बि वठो ही बि वठो हाँ ठीक है तो बलून्स अची चुका है असांजे हथ में बट बलून जे सेगमेंट खां पहिरियों भाभी जी टाइम थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो पोइ बि तव्हां बलून्स ॾिसी वठो कलर्स ॾिसी वठो ऐं डिसाइड करे वठो कहिड़ो कलर तव्हांखे चूज़ करिणो आहे मुंहिंजे हथ में आहे ही येलो कलर ऐं हीअ आहे पिंक कलर भाभी जी जे हथ में आहे पर्पल ऐं राइट हैंड में आहे ग्रीन कलर त पोइ कहिड़ा बि न वञिजो नंढो ब्रेक आहे बसि असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह जमालो ऐं हाणे असांजो बलून ब्लास्ट वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट त पोइ जल्दी सां कॉल करे बुक कयो पंहिंजी पसंदि जो कलर जा जेके कलर्स आहिनि यू कैन सी इन आवर हैंड्स मुंहिंजे लेफ्ट हथ में आहे येलो कलर राइट हथ में आहे पिंक कलर भाभी जे लेफ्ट हथ में आहे पर्पल कलर ऐं राइट हथ में आहे ग्रीन कलर त पोइ जल्दी सां कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून जेके स्टार्टिंग में असांखे कॉल कंदा आहिनि उहे त पंहिंजी मर्ज़ी ते कंदा आहिनि सिलेक्ट लेकिन जेको लास्ट कॉलर हूंदो आहे हिन वटि कोई न बचंदो आहे ऑप्शन त भाभी जी बलून खे ॾिसी यादि आयो जॾहिं नंढा हूंदा हुआसीं असां बि बलून्स वठी खेॾंदा हुआसीं ठीकु आहे जी, जी। हुन टाइम बलून्स तव्हांखे कहिड़े क़िस्म जा मिलंदा हुया हीअ ई हुया डिफरेंट बलून्स हुया हा ओ हिन क़िस्म जा आहे येलो अच्छा हिकिड़ा ईअं हूंदा त जेके उहो पां 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 करे गलनि में घुमंदा हुया न माण्हू बलून्स खणी ॿी हा, बि कॉल उहे ना बि मिलंदा। हलो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम शाहिद अजीज गांव खैरपुर खां जी भाउ शाहिद भलीकार असांजे शो में जी जी शाहिद भाउ कहिड़ा हाल आहिनि ये अल्लाह जो शुक्र है, अल्लाह शाहिद। पाक जा करम है। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट शुरू थी वियो आहे जी जी बैलून जो है बैलून हम त तव्हांजे पोइ हथ में कहिड़ो विझी रहिया आहियूं कलर प्रोग्राम। सिलेक्ट जी कयो जी जी वाह शायद बलून्स वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे त ॿुधायो तव्हां कहिड़े कलर जो बलून कयो था बुक पंहिंजे नाले ते जी मां येलो कलर जो बैलून अच्छा येलो कलर जेको ही आहे मुंहिंजे हथ में राइट जी जी राइट राइट ठीकु आहे भाउ तव्हांजे नाले ते असां बुक कयूं था येलो कलर जो बलून भाउ शाहिद त येलो कलर बल्कि बुक थी चुको आहे तव्हांजे नाले ते ॾिसंदा रहो असांजी सेगमेंट थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस भाउ पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक बाक़ी बचा 3 बलून्स हिकिड़ो आहे पिंक कलर ॿियो आहे पर्पल ऐं टियों आहे ग्रीन कलर त भाभी जी व्हाट डू यू थिंक तव्हांखे छा थो लॻे त कहिड़े बलून में हूंदो विनर मूंखे लॻे थो ग्रीन में ग्रीन में जी मूंखे लॻे थो पिंक में हूंदो आहे जलाए छो मूंखे लॻे थो पिंक कलर जे बलून में हूंदो विनर सो लेट्स सी कहिड़े बलून जे अंदरि आहे विनर हुन में बि का देरि कोन लॻंदी भाभी जल्दी सां ई बुक थी वेंदा जल्दी सां असां हिननि खे बस कंदासीं त भाभी जी वंस अगेन अचूं था नंढपण जी ॻाल्हि ते मां तव्हांखे ॿुधायां जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त गलनि में जेके ईंदा हुआ न पां 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 हुन टाइम जेके बलून्स हूंदा हुआ हुननि खे ज़ोर ॾींदासीं त हुननि मां आवाज़ निकिरंदो हुयो पा पा हा उहे तव्हां करे तव्हां उहे यूज़ कया आहिनि या तव्हांजी उमिरि असां खां बि वॾी आहे नंढड़ी हुयमि बताम त अच्छा वैसे तव्हांजी एज छा आहे मां उमिरि न ॿुधाईंदी आहियां कंहिंखे बि भाभी वॾी ॻाल्हि आहे पर अलाए छो औरतूं छो लिखाईंदियूं आहिनि पंहिंजी एज
बस मां न न ॿुधाईंदी तव्हां पंहिंजी अगरि सही एज ॿुधायो त हुन में छा आहे, तव्हांजी बेइज़ती थी वेंदी। न न असां न ॿुधाईंदा हा मां न ॿुधाईंदी तव्हांजी बेइज़ती थी वेंदी। हा चवंदा एतिरी वॾी उमिरि जी आहे अच्छा बेइज़ती न थींदी या शादी न थींदी, बेइज़ती थींदी या शादी न थींदी। साॻी ॻाल्हि आहे न अच्छा साॻी ॻाल्हि आहे, भाभी जी शादी न थींदी, सही एज ॿुधाईंदी त। सो वी वर कॉन और अस्सलाम वालेकुम, केरु हैं किथां। वालेकुम अस्सलाम, खालिद शेख फ्रॉम कराची। जी वाह खालिद, वेलकम टू शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु लॻा पिया आहियो। खैर लॻो पिया ज़ोइबा, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी खैर वाह अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। असांजो बलून ब्लास्ट वारो सेगमेंट हली रहियो आहे, त तव्हांजे नाले ते असां कहिड़ो बलून कयूं बुक। वाह जी, कहिड़ा कलर्स बचा आहिनि ज़ोइबा? अदा हिकिड़ो ई बुक ठाहींदा ताईं येलो कलर, बाक़ी 3 आहिनि बचियल। हिकिड़ो मुंहिंजे हथ में आहे पिंक कलर, भाभी जी जे हथ में आहे पर्पल कलर ऐं ग्रीन कलर। ग्रीन कलर बुक कयो। ठीकु आहे, त ग्रीन कलर तव्हांजे नाले ते असां कयूं था बुक। अदा ख़ालिद, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। वाह ही हुया ख़ालिद जे बुक करायो आहे ग्रीन कलर जो बलून जेको आहे भाभी जी जे हथ में। त भाभी जी फाइनली तव्हांजे हथ जो हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक, ऐं फाइनली असां वटि बचा आहिनि 2 बलून्स बुक। त मौक़े जो फ़ाइदो वठो, कॉल करे बुक करायो ही 2 बलून्स जेको आहे पिंक कलर ऐं पर्पल कलर। वैसे भाभी जी अच्छा, थोड़ा अच्छा। लाइट कलर लॻंदा हला, हिन जे करे उन्हनि न कराया बुक। जेके अच्छा। ब्राइट ऐं तेज कलर हूंदा आहिनि, जे कलर रेड कलर थी वियो आहे डार्क, उहे पहिरियों था बुक थियनि। अच्छा Maybe जंहिंमें screen- मां जी। चयो विनर हूंदो उहो बुक थी वियो आहे बलून अच्छा तव्हांजो बुक थी वियो आहे जी। ग्रीन कलर। जिन्हें तव्हांखे winner पसंद आहे वैसे winner ग्रीन हूंदो। कलर भाभी? ग्रीन पसंद आहे कलर? जी पसंद आहे? जी ग्रीन कपड़ा बि पाईंदा आहियो, कपड़नि ग्रीन में सुठो कपिड़ा। लॻंदो आहे। जी जी ऐं ब्लू जेको तव्हांखे हीअं पातल आहे, हीअ ब्लू न, हीअ पर्पल आहे। ये तो पर्पल है ना हा त भाभी जी ॻाल्हि हले पई तव्हांजी एज जी, तव्हांजी उमिरि जी। जी अच्छा तव्हां इन करे नथा ॿुधाइण चाहियो त तव्हांजी शादी न थींदी। बड़ी ने गाल चयो इन गाल खे छॾियो बस जी न छॾेसि भाभी जी, पाण में ई तव्हां आहियूं, हू वरी कहिड़ो परावा आहिनि। ही बि पंहिंजा आहिनि जेके असांखे स्क्रीन ते ॾिसनि था, पाण में ई आहियूं। सो शकी थियण जी ज़रूरत न आहे, सची ॿुधाए छॾियो, न त तव्हांजो असां NIC कार्ड खणी ईंदासीं जेको तव्हां बॉक्स में लिकायो। सो बि अस्सलाम वालेकुम, केरु हैं किथां। हेलो वालेकुम सलाम, शफीक अमन बान सैदाबाद। जी भाउ शफ़ीक भलीकार असांजे शो में कहिड़ा हाल आहिनि, ठीकु लॻा पिया आहियो। अल्लाह रहसान, तव्हां ॿुधायो सर? जी भाउ अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। काणे मां पिंक कलर बुक थी चुको आहे, ठीकु आहे, मां चिटके ते लिखाए रखां। जी भाउ शफ़ीक तव्हां जो नालो मां लिखी चुको आहियां, तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजे शो में। त भाउ तव्हांजे नाले ते कहिड़ो असां बलून बुक कयूं? सर कलर कहिड़ा बचा आहिनि भाई? कलर भाभी जी कहिड़ा कलर बचा आहिनि? अदा हिकिड़ो पिंक कलर बचो आहे जेको हाणे तव्हांजे साम्हूं ब्लास्ट थी वियो, लेकिन असां बुक कंदासीं, डोंट वरी। ऐं ॿियो आहे पर्पल कलर जेको भाभी जी जे हथ में आहे। त 2 कलर आहिनि जेके जंहिंमें तव्हां सिलेक्ट करे सघो था। सर पर्पल। जी भाउ पर्पल कलर ऐं पिंक कलर। जी सर पर्पल। पर्पल कलर ठीकु आहे, त तव्हांजे नाले ते असां बुक कयूं था पर्पल कलर। भा शफ़ीक दादा शफ़ीक पर्पल कलर जो बलून कयो आहे बुक। बाक़ी असां वटि बचो आहे आख़िरी पिंक कलर। त ही पिंक कलर जी चिट बि मुंहिंजे हथ में आहे, ऐं ग़रीब ब्लास्ट बलून बि मुंहिंजे हथ में आहे, जेको ब्लास्ट थी वियो आहे कीअं मूंखे बि न आहे ख़बर। हा डोंट वरी, त ही पिंक आहे न, मुंहिंजे हथ में पिंक आहे, को मसइलो ई न आहे, तव्हां असां हिकु ई आहियूं। हा त भाभी जी मां इहा ई ॻाल्हि पियो कयां त हू बि असांजा पंहिंजा ई आहिनि, त शकी छो था थियो, ॿुधायो पंहिंजी एज। न मां न ॿुधाईंदी आहियां। छो न ॿुधाईंदो? ही मां पिंक हिते रखां छो जो लास्ट कॉलर अच्छा। ही बुक कराईंदो। अच्छा ज़ेबा मुंहिंजे हथ में जेके ॿई त हिकिड़ो कमु कयूं भाभी जी, अॼु हिकिड़ो कमु कयूं, ही ब्लास्ट थी चुको आहे, वैसे बि हिनखे छॾियूं था, हिननि 3 खे ओपन था कयूं, चलो सही ठीकु आहे। त भाई असां नेक्स्ट कॉल नथा वठूं, बलून ब्लास्ट हिनखे साइड ते तरह कोई ब्लास्ट थी चुको आहे। त फाइनलाइज़ असां हिननि 3 बलून्स मां ई तव्हांखे ॾिसूं था त केरु आहे विनर, या वरी विनर निकिरे ई न थो, हुन बलून में हुयो। लेट्स सी हू विन्स टुडे। ऐं मां पंहिंजी जादुई पेन खणी अचां, ठीकु आहे। त अची चुका आहिनि, कॉल अची चुकी आहे, ठीकु आहे, कॉल आई आहे त पोइ बुक कयूं था। हलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, शहबाज अली हैदराबाद खां। वालेकुम सलाम शहबाज, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि, ठीकु लॻा पिया आहियो? हाउ आर यू? आई एम फाइन। यू आर फाइन। हेलो हेलो अस्सलाम। वालेकुम सलाम शहबाज, लास्ट बलून बचो आहे पिंक कलर जो, तव्हांजे नाले ते बुक कजे। भाभी जी छा करे छॾियो? हाँ करे भाभी जी छा करे छॾियो? मां लिखाए छॾियो, ठीकु आहे। भाउ शहबाज पिंक कलर जो बलून असां तव्हांजे नाले ते कयूं था। अॼु बलून्स करे छा थियो आहे, पंहिंजे लेखे ब्लास्ट अथनि, भाभी जी पंहिंजा वॾा न त न हिनखे। त भाउ शहबाज तव्हांजे नाले ते पिंक कलर मज़ो ही ना है। जी। हेलो आप ही बिस्मा नदी अचे तो मज़ो ही ना है।
अच्छा अभी बस मां नथी अचे डोंट वरी उहा कुछ टाइम ता न हूंदी वाह पाणी उहा ईंदी कुछ टाइम खां बाद में डोंट वरी। त तव्हांजे नाले ते पिंक कलर जो बलून बुक कयूं असां? हाँ कयो। ठीकु आहे। त भाभी जी तव्हांजे साम्हूं आहे न, असां कचहरी छो नथा कयो तव्हां? असां ख़ुशि आहियो। हाँ ठीक है। छो तव्हांखे तव्हां हिनखे ईअं ई सम्झो आहे, निंदकणो सम्झो आहे। ॻाल्हायो भाभी जी सां कचहरी कयो। हा मूंसां बि ॻाल्हायो। बिस्किट कैंडी थी घणी कॾहिं खुंदासी थींदी? छा 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 रिपीट कयो भाउ? गाला बिस्किट जी लकी ड्रॉ कॾहिं थींदी? अच्छा हुनजी लकी ड्रॉ तव्हांखे ॿुधाईंदासीं। हुनजी लकी ड्रॉ त तव्हांजे नाले ते शेवा सां पिंक कलर जो बलून बुक करे ऐं छॾियो आहे। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। त ठीकु आहे, शहबाज़ जे नाले ते असां पिंक कलर जो बलून बुक करे छॾियो आहे ऐं पिंक कलर जे बलून जी चिट आहे होॾे। ऐं भाभी जी जेको तव्हां ब्लास्ट कयो हू चिट आहे ही कहिड़े कलर जो? ग्रीन हुयो न? ग्रीन। ठीकु आहे। त अॼु ॿ बलून्स ब्लास्ट थी चुका आहिनि हिते असांजे फ्लोर ते। त भाभी जी फर्स्ट ऑफ ऑल जेके ब्लास्ट थिया आहिनि असां उहे ई चिट्स ॿाहिरि था कढूं। त ग्रीन कलर कंहिं बुक करायो आहे? ग्रीन करायो आहे ख़ालिद। ही वठो तव्हांजे हथ में। अदा ख़ालिद ग्रीन कलर जो बलून बुक करायो आहे। ठीकु आहे, ही तव्हांजे हथ में भाभी जी ही चिट ऐं ही बलून। ऐं जेको ॿियो ब्लास्ट थी वियो पिंक कलर जो इहो बुक करायो ऐं शहबाज़ या हैदराबाद को असांखे कॉल कई त ही तव्हांजो बलून पिंक ऐं ही तव्हांजी चिट में। त जल्दी सां भाभी जी हिनखे ओपन कयो, ॾिसूं था त हिन जे अंदरि छा आहे, विनर आहे या न आहे। सो सॉरी अदा शहबाज़ तव्हां विन न करे सघियो, बट डोंट वरी तव्हांजी चिट बि वञे थी लकी ड्रॉ में। तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त ही चिट वञे थी असांजे लकी ड्रॉ जे बॉल में। भाभी जी तव्हां ओपन कयो, ॾिसो हिन में छा आहे। ओह आई एम सॉरी। ठीकु आहे, त भाभी जी बि चए थी आई एम सॉरी। त भई ख़ालिद वाह ख़ालिद तव्हां बि विन न करे सघे। भाभी जी तव्हांखे ऑलरेडी चई छॾियो त आई एम सॉरी। ऐं त तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। त फाइनली असां वटि बचा आहिनि 2 बलून्स, हिकिड़ो येलो कलर ऐं हिकिड़ो पर्पल कलर। हिन जो मतिलबु आहे हिननि ॿिनि मां कोई अहिड़ो हिकिड़ो बलून आहे जंहिंजे अंदरि आहे विनर। ऐं त ॾिसूं था अॼु जो विनर थिए पियो अदा शफ़ीक या शाहिद। त अदा शाहिद जी चिट आहे मूं वटि येलो कलर जो बुक करायो। अदा शफ़ीक जी भाभी जी तव्हां पकड़ियो जंहिं पर्पल कलर जो बलून करायो बुक। त हिनखे पकड़ियो सही तरीक़े सां, चिट पंहिंजे हथ में खयो। ठीक है, ठीक है, ठीक है। कजे ब्लास्ट जी कजे जी कजे 1 भाभी जी अॼु परते न कजो। ठीक है, हिनखे मां पकड़िया तव्हांजे हथ खे। 1 2 3 एंड हियर वी गो। हाय अॼु भाभी जी हथोड़े न कयो, हिनखे मां स्लोली बर्स्ट करे छॾियो ऐं 2 चिट्स असांजे हथ में अची चुकियूं आहिनि। भाभी जी तव्हां ओपन कयो, ॾिसो हिन में छा आहे। भाउ शायद जी मुंहिंजे हथ में चिट आहे। Oh, I'm sorry. So that means Ada Shahid ji Canada winner ahin. Congratulations ba Shahid for winning Dharti TV gift hamper. भाभी चिट करे गई था ही छो भला हेड चिट पई आहे। हाँ भाभी जी हेड पिक्चर छो फिटी करे छड़ी। ही नालो आहे ही लकी ड्रॉ में वञणो आहे। नालो छा थी आहे तव्हांखे? हाँ हथ मां गिरी पई। हथ मां गिरी पई। थोरो ख्याल सां ॾिसो त सही न हेड। हाणे हलूं ॿिए सेगमेंट ते हलूं। हेलो ठीकु आहे, त ही सेगमेंट बि असांजो थी चुको आहे ख़तमु। हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट जेको हूंदो आहे अल्फाबेट्स वारो। त जल्दी सां नंबर खे डायल करे शामिल थी वञे असांजे सेगमेंट में जेको आहे अल्फाबेट्स वारो। काफ़ी सारा अल्फाबेट्स आहिनि। त भाभी जी जेसिताईं कॉल अचे असां स्टार्ट कयूं पंहिंजी गेम। त वैसे भाभी जी मूंसां न पुॼी सघंदी आहे जॾहिं असां अलॻि अलॻि कॉम्पिटिशन कंदा आहियूं। थोरो अॻिते अचो, अॻिते 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 भाभी जी अॻिते अचो थोरो। ठीकु आहे, त भाभी जी पंहिंजो पहिरियों अखर आहे नून। त नून सां भाभी जी मां कॉम्पिटिशन कयूं था। लेट्स सी हू विन्स। त भाभी जी नून सां मां ई स्टार्ट थो कयां। नाना नानी नानी नवीद नाच निरालो नवीद नमस्ते नवीद त मां चयो हुयो। ठीकु आहे, नमस्ते नारायण नालायक जी एंडी शर्मा जी एंडी शर्मा ये केरु आहे? एंडी शर्मा नून सां? हाँ ठीकु आहे, त पोइ नक न नक भाभी जी कॉल आई यार। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? पंहिंजो नालो ऐं ॿुधाइजो की। मुश्ताक अहमद ठटे खां। जी भाउ मुश्ताक वेलकम टू अशो। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? दुआ अल्लाह जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे, त असांजो जेको सेगमेंट अल्फाबेट अखरनि वारो स्टार्ट थी चुको आहे। त तयारु आहियो तव्हां? जी 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 ठीकु आहे, त पोइ अॼु मां हिकिड़ो कमु थो कयां।
ही आइन एतरा सारा ही अल्फाबेट्स आइन ता ॾिसी सघो था ही मां सॼा तव्हांखे ॾेखारियां अॼु मां हिकिड़ो कमु थो कयां अल्फाबेट तव्हांजे नसीब में जेको अल्फाबेट निकितो ठीकु आहे भाउ हिननि खे कयां थो मां मिक्स ठीकु आहे हेलो जी 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 भाउ जी जी भाउ मां तव्हांजो अल्फाबेट खणा थो हाणे जेको तव्हांजे नसीब में ठीकु आहे जी हिननि खे मां कयो मिक्स ही थी चुका आहिनि मिक्स ऐं हिननि जे विच मां मां कढंदुमि जेको अल्फाबेट निकितो उन अल्फाबेट सां तव्हांखे लफ़्ज़ ॿुधाइणा आहिनि तो नसीब है हाँ। जी बिल्कुलु भाभी जी 20 सेकंड्स काउंट करणा आहिनि ठीकु आहे 20 सेकंड जी, त भाउ तव्हांजो भाभी अल्फाबेट जी, आहे हो गया है। चे भाउ चे चे जी जी अचे चे चंद्र के चंद जी जल्दी सां ॿुधायो चंद जी चमड़ो जी चॉकलेट जी चमचो जी चटनी जी छलो ओ न छलो कोन थींदो न छलो कोन थींदो हा चाड़ो हा ठीकु चाचो चाची जी ओके टाइम अप ठीकु आहे भाउ टाइम थी चुको आहे 20 सेकंड्स में तव्हां असांखे 8 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइनि भाउ मुश्ताक चमचो ऐं चटणी 8 लफ़्ज़ तव्हां ॿुधाया 20 सेकंड्स में त ॾिसूं था असांजा नेक्स्ट कॉलर केतिरो ॿुधाइनि था केतिरा लफ़्ज़ ठाहे ॿुधाइनि था 20 सेकंड्स में त भाभी जी 6 अची वियो आहे असांजे हथ में सो लेट्स बिगिन विदाउट वेस्टिंग एनी टाइम 6 सां चा उहे रिपीट करे सघूं था असां टमाट टमाट चमड़ो चाट चमचो चांवर चटणी चापलूसी चुकंदर चरियो चहचटो चाची चकमक चीकू चुंबक चमड़ो जो बार बार वही था रिपीट कयो चुस्त चुस्त हाँ चुस्त चुस्त सुस्त है चुस्त चॉकलेट चालाकी चालाकी भाभी चार हाँ चार ठीक है चाहत बस बस छा थी वियो हारे वियो हाँ सोचो सोचो दिमाग लड़ायो थोड़ो चंबेली चाकू चाकू चंबेली ऑलराइट वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथा वालेकुम सलाम अहमद हैदराबाद मां ॻाल्हायां अहमद जी 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 त अहमद वेलकम टू अवर शो ठीक लगा पिया आहियो तव्हां मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो पियो जी बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे जी जी अखरनि वारो जी बिल्कुलु अखरनि वारो त पोइ तयारु आहियो तव्हां जी मां तयारु आहियां तव्हां खां थोरो पहिरियों जी छा पिया चओ थोरो अखर थोरो ॾींदव न अॼु तव्हांजे नसीब ते एक्चुअली जेतिरा बि मुंहिंजे हथ में अखर आहिनि न हीअ ॾिसो तक़रीबन हीअ आहिनि 20 खां 25 त हिननि जे विच में जेको बि तव्हांजो निकितो तव्हांजो नसीब आहे जेको बि निकिरे असांखे न आहे ख़बर ठीकु आहे न त तव्हां खां पहिरियों 6 निकितो उहो हुननि जो नसीब ॾिसूं था तव्हांजो नसीब छा आहे त पोइ तयारु थी वञो तव्हांजो अखर मां कढां पियो ऐं विच मां त भाभी जी लेट्स सी अदा थे थेलो थेलो जी। थेलो थेलो हाँ जी थे थाली थे जी जी थे थंब थे जी थे थाल थे जी थे थप्प थे थे जी। थाम थे जी थप थाम आखिरी थे आखिरी आखिरी टाइम्स अप ओवर टाइम्स अप टाइम अब थी चुको है टाइम कंप्लीट बस थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अहमद तव्हां असांखे 7 वर्ड्स ॿुधाया आहिनि 20 सेकंड्स में हिकिड़ो तव्हां लास्ट ॿुधायो त तव्हांजे विच में टाई थी वञे तव्हां विन करे सघो पिया त तव्हां 7 वर्ड्स ॿुधाइनि बा दैट मीन्स तव्हांजो नालो ईंदो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां बि विन करे सघो था 15,000 रुपयनि जो केश अगरि लक तव्हांजो साथ ॾिनो त बाक़ी भाभी जी वठंदासीं लास्ट कॉल पर लास्ट कॉल खां पहिरियों ही मां थे खणी अचां थे थोरो मूंखे डिफिकल्ट थो लॻे ऐं जेके जेके असांजा कॉलर्स असांखे ॿुधाइनि पिया उहो मां साइड ते थो रखां अखर ताकी हिन में ॿीहर न अचे त भाभी जन थे सां असां स्टार्ट था कयूं मूंखे त डिफिकल्ट थो लॻे लेट्स सी असां ॿुधाए सघूं था या नथा ॿुधाए सघूं त थे सां थाली थाबो अथंबो थंबू अथादल थेलो अथुल्लो भाभी जी कॉल अची चुकी है अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां वालेकुम सलाम चाल आहे खुशी जी भाउ मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो
खलील अहमद बांसुरा था जी वाह खलील, वेलकम टू शो। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे? अल्फाबेट वारो था जी अल्फाबेट वारो, त पोइ तव्हां बि तयारु आहियो? जी जी हाणे ताईं जो हाईएस्ट जेके वर्ड्स ॿुधाया आहिनि उहे 8 वर्ड्स आहिनि 20 सेकेंड्स में, त तव्हांखे घटि में घटि 9 वर्ड्स असांखे ॿुधाइणा आहिनि ऐं अल्फाबेट्स आहिनि मुंहिंजे हथ में, ॾिसूं था त तव्हांजे नसीब में कहिड़ो अल्फाबेट निकिरे थो। त हिन खे मां कयां शेक वंस अगेन, ऐं जेके असांजा ॿुधाए चुका आहिनि कॉलर्स उहे आहिनि साइड ते अल्फाबेट, उन्हनि खे मां साइड करे छॾियो आहे ताकी उहे हिननि मां सेकेंड टाइम न निकिरनि। तव्हां तयारु आहियो? जी 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 ठीकु आहे, त तव्हांजो अल्फाबेट आहे दाल। दाल दर। योर टाइम स्टार्ट्स नाउ। दाल दर। दाल दर जी अदा दरिया दर दरियो जी दोल दिलावर दर्जी दौर दिलबर दिमाग दिलशेर दाबेची वाह। दिलदार दुकान दोखो दीन दुनिया दरगाह दीवानो। ऑल राइट, थी वियो। लिस्ट Okay, पूरी थी वई time up. कॉपी वारी अदा। टाइम अप। ऑल राइट, टाइम इज अप। एनीवेज जबरदस्त प्ले कयो तव्हां ऐं 20 सेकंड में तव्हां असांखे 18 वर्ड्स ॿुधाया आहिनि, अरिड़हं। So that means you are the winner for today. Congratulations for winning this segment. ऐं तव्हां विन कयो एनेक्स जो गिफ्ट हैम्पर। ठीक है, तो दैट मीन्स असांजे भाउ खलील एनेक्स जो गिफ्ट हैम्पर विन कयो। हिते ई असांजो टाइम थिए थो भाभी जी, नंढे ब्रेक जो केॾा बि न वञिजो, छो जो अची करे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कहाणी। त पोइ अॼु जी कहाणी कहिड़ी आहे हुनजे लाइ थोरो त सब्र करिणो पवंदो न, त पोइ कहिड़ो बि न वञिजो। असां हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, त पोइ गॾिजी करे धरती जो ज़मानो। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। ऐं हाणे असांजो सेगमेंट स्टार्ट थींदो स्टोरी वारो। त भाभी जी तव्हां बि तयार थी वञो स्टोरी ॿुधण जे लाइ। असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे बि थोरो गौर सां स्टोरी ॿुधो, गौर सां ॿुधंदो त असांजे सवालनि जा तव्हां जवाब ॾेई सघंदव। त उन खां पोइ तव्हां असांखे कॉल करे सघो था। त भाभी जी अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त मां स्टोरी ॿुधायां? जी बिल्कुलु ॿुधायो। ठीकु आहे, त स्टोरी शुरू कयूं था। हिकिड़ी वॾी बिल्डिंग हूंदी आहे, उन बिल्डिंग जे 5 फ्लोर माना जेका 5 फ्लोर जी खिड़कीअ तां हिकिड़ो माण्हू हेठि किरंदो आहे। 5 फ्लोर जी खिड़की तां हिकिड़ो माण्हू हेठि किरी पवंदो आहे, त जीअं किरंदो आहे त भीड़ जमा थी वेंदी आहे। 2 मिंटनि खां पोइ 2 मिंटनि जे अंदरि हुनजी डेथ थी वेंदी आहे माण्हू जी। ठीकु आहे, जीअं हुनजी डेथ थी वेंदी आहे त डेथ खां पोइ तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ इन्वेस्टिगेशन टीम ईंदी आहे। इन्वेस्टिगेशन टीम जे अंदरि 3 मेंबर हूंदा आहिनि, त उहे तफ़्तीश खणी ईंदा आहिनि। त उते हिकिड़ो उन माण्हू जो जेको मरी वेंदो आहे, डेथ करे वेंदो आहे, उन जो दोस्त बीठो हूंदो आहे। उन्हनि खां पुछंदा इन्वेस्टिगेशन वारा हेठि त छा थियो हिन सां? त हुनजो दोस्त चवंदो आहे त जेके मथां खिड़की आहे, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त हिन ख़ुदकुशी कई आहे। उन खिड़की तां हिन जंप लॻायो ऐं हेठि अची किरियो, बाक़ी ख़बर न आहे रीज़न कहिड़ो आहे हुनजो। त हू जेका टीम आहे इन्वेस्टिगेशन, उहा मथे वेंदी आहे हुनजे रूम में कुछ तफ़्तीश करे उन खां पोइ वापसि पंहिंजी ऑफिस में हलिया वेंदा आहिनि। ऐं ऑफिस में वञण खां पोइ हू चवंदा आहिनि उहा ख़ुदकुशी न हुई, उहा मर्डर हुयो। इहो उन्हनि छाजे करे चयो? उहो इन जे करे चयो छो जो जेका खिड़की हुई, उहा खिड़की जॾहिं हुनजे रूम में विया त खिड़की बंदि हुई। त डेफिनेटली अगरि कोई माण्हू ख़ुदकुशी कंदो, ख़ुदकुशी खां पोइ त खिड़की खुलियल ई हूंदी। त दैट मीन्स कंहिं हुनखे धिको ॾेई करे हुन खां पोइ खिड़की बंदि करे छॾी। हुन ख़ुदकुशी न कई बल्कि मर्डर कयो।
हिकिड़े ॾींहं खां बाद में जेको हुनजो दोस्त आहे हुनखे इन्वेस्टिगेशन वारा पकड़े गिरफ़्तार कंदा आहिनि छो जो हुन खिड़की ते हुनजे ई फिंगर प्रिंट्स जा निशान मिलंदा आहिनि। त हिते असांजी स्टोरी थिए थी ख़तमु। भाभी जी नंढी स्टोरी हुई पर थोड़ी इंटरेस्टिंग हुई ऐं हाणे असां तव्हांखे कंदासीं सवाल। स्टोरी सां तव्हांखे ॿुधाए छॾी, हाणे जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे स्टोरी वारे सेगमेंट में जेको आहे करंट ब्यूटी ऐं क्रीम जे तावन सां। त भाभी जी मां तक़रीबन सवाल लिखिया आहिनि 5 या 6 सवाल आहिनि। त ॾिसूं था जेके असांजा कॉलर्स आहिनि उहे असांजी स्टोरी जो जवाबु ॾेई सघनि था या नथा ॾेई सघनि। तव्हांजे लाइ बि मां 2 सवाल लिखिया आहिनि भाभी जी, पर पहिरियों असां पंहिंजे कॉलर खे जवाबु ॾींदासीं, जवाबु न उन्हनि खां जवाबु वठंदासीं पोइ। सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलामु अलैकुम, केरु किथां? वालेकुम सलाम, फरहान सोलंकी ॻाल्हाइण पियो कराची मां। जो भाउ चढ़ालन थी कयो? जी भाउ फरहान सोलंकी। जी जी भाउ चढ़ालन थी कयो। माशाल्लाह शो ॾिसो पिया तमामु ज़बरदस्त हले पियो। थैंक यू वेरी मच अदा फॉर लाइकिंग शो। तव्हां स्टोरी ॿुधी भाउ फरहान? जी 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 बिल्कुलु स्टोरी मां ॿुधी आहे। ठीकु आहे, त पोइ तव्हांजे लाइ सवाल मां खणी थो अचां भाउ। सवाल इहो आहे त जेका बिल्डिंग हुई, बिल्डिंग जे कहिड़े फ्लोर तां माण्हू किरियो? अच्छा, बिल्डिंग जे कहिड़े फ्लोर तां माण्हू जी, कहिड़ी मंज़िल तां? 5 मंज़िल तां। 5 मंजिल द राइट आंसर। कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। त अदे फरहान असांजे कॉल कंदड़ खे बिल्कुलु सही जवाबु ॿुधायो। 5 मंजिल तां उहो माण्हू जंप लॻाईंदो आहे, बल्कि हुनखे धिको ॾिनो वेंदो आहे 5 मंजिल तां। त हिकिड़ो कॉलर असां वठी चुका आहियूं। त भाभी जी हाणे मां अची चुको आहियां तव्हांजी तरफ़ ऐं पुछां थो तव्हां खां नेक्स्ट क्वेश्चन ॾिसूं था तव्हां असांखे ॿुधाए सघो था या नथा ॿुधाए सघो। तव्हां स्टोरी गौर सां ॿुधी या न ॿुधी? जी तो भाभी जी अच्छा पहिरियों मूंखे पुछण तव्हां खां, तव्हां त ही स्टोरी ॿुधी, लेकिन हिन स्टोरी मां तव्हांखे कहिड़ो सबक मिलियो? जी। मूंखे इहो सबक मिलियो त हुनजो जेको दोस्त हुयो जंहिं मर्डर कयो जी उहो कूड़ो निकितो। उहो कूड़ो निकितो। त हिन जो मतिलबु इहो आहे त हिन दौर में दोस्तनि ते भरोसो न कजे। जी जेके तव्हांजे साम्हूं सुठा थी हलंदा आहिनि लेकिन तव्हांजे परपुट सुठा न हूंदा आहिनि। त दोस्तनि ते कॾहिं बि यकीन न कजे। हद खां वधीक जेको असां यकीन कंहिंजे मथां करे वेही रहंदा आहियूं उहो बि ग़लति आहे। त वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम, मोहम्मद हसन नवाब शाह साईं। मोहम्मद हसन। जी भाउ मोहम्मद हसन, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह, चाहे साहब खुश है खैर। अदा असांजी स्टोरी ॿुधी तव्हां? बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, त पोइ सवाल इहो आहे तव्हांजे लाइ भाउ त केॾां वियो? गुम थी वियो? केतिरी देर जे अंदरि हुन माण्हू जी डेथ थी वई? हाँ भाई, केतिरी देर जे अंदरि जेको माण्हू मथां किरियो हेठि मथां जेको किरियो 2 मिंटनि में फोत थी वियो। 2 मिंटनि में फोत थी वियो। सही आंसर भाभी जी। अचो डांस कयो। कांग्रेचुलेशंस भाउ फॉर गिविंग राइट आंसर। तव्हां बि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। सो थैंक यू वेरी मच मोहम्मद हसन फॉर कॉलिंग अस। मुंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त भाई मोहम्मद हसन बि असांखे सही जवाबु ॿुधायो ऐं अदा मोहम्मद हसन जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। ऐं कुझु घड़ियुनि खां बाद में असां फाइनलाइज़ कंदासीं केरु विन थो करे 15,000 रुपयनि जो कैश। त हाणे भाभी जी तव्हां खां मां क्वेश्चन कंदुमि जी ऐं क्वेश्चन आहे तव्हांजे लाइ त ही क्वेश्चन ठीकु आहे। केतिरे टाइम खां बाद में इन्वेस्टिगेशन टीम आई? अधु कलाक खां पोइ। न अधु कलाक खां पोइ न, अधु कलाक खां पोइ न, 10 मिंटनि खां पोइ। 10 मिंटनि खां पोइ। ग्रेट। भाभी जी जो सही जवाब ते आऊं बि डांस कयां थो, डांस कयां थो। त 10 मिंटनि जे अंदरि इन्वेस्टिगेशन टीम ईंदी आहे भाभी जी। द आंसर इज राइट। ऐं बाक़ी मूं वटि बचा आहिनि केतिरा क्वेश्चन्स ॾिसां हिन स्टोरी मां। आई हैव अबाउट 3 क्वेश्चन्स मोर। 3 ॿिया मूं वटि क्वेश्चन्स आहिनि। त हिन जो मतिलबु आहे हिकिड़ो ॿियो बि मां तव्हां खां सवाल कयां ऐं ॾिसां तव्हां सही जवाबु ॾियो था नथा ॾियो। भाभी जी नेक्स्ट क्वेश्चन आहे त नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्वेस्टिगेशन। हिन पहिरियों कॉलर को कयां सवाल? तव्हां को कयां? कॉलर को कयां? से कॉल अची चुकी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? सलाम सर, छा हाल आहे? खुश हो? मोहम्मद असलम दादू खां सर। जी भाउ मोहम्मद असलम, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि लॻा पिया आहियो भाउ? असलम सर अॼु अदी बिस्मा कोने? जी अदी बिस्मा कुझु टाइम जे लाइ रेस्ट ते आया था। डोंट वरी, अची वेंदी। अल्लाह केयर कंदो रब साईं सर। ठीकु आहे भाउ, त तव्हां स्टोरी ॿुधी? जी जी सर, जी जी। ठीकु आहे, त तव्हांजो सवाल बि खणी पियो अचां मां। भाउ तव्हांजे लाइ सवाल इहो आहे त
इन्वेस्टिगेशन टीम जे अंदर केतिरा माण्हू हुआ? 3 सर 3 टे माण्हू है। राइट आंसर। कांग्रेचुलेशंस सिद्धा फॉर गिविंग द राइट आंसर। तव्हां विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्प। त मोहम्मद असलम जिन भी सही जवाब ॾिनो आहे त तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो। थैंक यू वेरी मच भाभी जी वंस अगेन फॉर डांसिंग ऑन द फ्लोर। ठीक है, तो हाणे सां लास्ट कॉलर वठंदासीं। लास्ट कॉलर खां पहिरियों भाभी जी वंस अगेन देयर इज अनदर क्वेश्चन जेको तव्हां खां मां पुछण वारो आहियां। नेक्स्ट क्वेश्चन इहो आहे त केॾां वियो? ठीक आहे, अच्छा ही तव्हां को नथो कयां, ही तो कयां। क़त्ल खे कयो उन माण्हूअ जो? उनजे दोस्त ही क़त्ल कयो। राइट आंसर। बस अच्छा म्यूजिक करे थी मां डांस बजा। अच्छा वंस अगेन भाभी जी सही जवाब ॿुधायो। बाक़ी मूं वटि आहे लास्ट क्वेश्चन है जेको असांजो लास्ट कॉलर हूंदो उन खां ई लास्ट क्वेश्चन इहो पुछो वेंदो ताकि उन खां पोइ असां पंहिंजो बाथरूम में सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट कंदासीं। त जेके जेके बाथरूम सिंगिंग में पार्टिसिपेट करणु चाहींदा त भई तयार थी वञो। लास्ट क्वेश्चन आहे उन खां पोइ तव्हां पार्टिसिपेट कंदो बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में। ऐं त भाभी जी तव्हां बि सोचे रखो अॼु मां तव्हां खां कुझु घणा ई सॉन्ग्स ॿुधण वारो आहियां। सो वी विल हैव अ लास्ट कॉल। ऐं ही सवाल मां हाणे ॿुधाए पियो छॾियां जेको मां पंहिंजे कॉलर खां पुछंदुमि। द सवाल इज़ इन्वेस्टिगेशन टीम खे कीअं ख़बर पई त उहा ख़ुदकशी न हुई, उहो मर्डर हुयो? भाभी जी तव्हां जवाब न ॿुधाइजो, असां पंहिंजे कॉलर खां लास्ट खां पुछंदासीं। द क्वेश्चन इज़ इन्वेस्टिगेशन टीम खे कीअं ख़बर पई त उहा ख़ुदकशी न हुई, उहो मर्डर हुयो? वैसे भाभी जी तव्हां पंहिंजी लाइफ में रियल लाइफ में अहिड़ो को किस्सो ॿुधो आहे? हाँ अहिड़ा खोड़ किस्सा ॿुधाइनि। कोई किस्सो यादि आहे? हाँ ॻोठ जो किस्सो यादि आहे मूंखे। अच्छा त थोरो असांखे बि ॿुधायो ॻोठ जो किस्सो। ॿ छोकिरा हुया, जी दोस्त हुया पाण में। जी हिकिड़ो वॾो हुयो, ॿियो थोरो नंढो हुयो जी उमिरि में। जी ॿई हुते नहर बहंदी आहे न, दादू किनाल चवंदा आहियूं हाँ। असांखे। पाणी ॿई वींचण विया। हा पोइ हिकिड़े दोस्त ॿिए दोस्त खे धिको ॾी वियो। उहो ॿुधे पियो, हुनखे तरण न पियो अचे। अच्छा हिकिड़े दोस्त ॿिए दोस्त खे धिको ॾिनो नहर ते? जी अच्छा हुनखे तरण कोन ईंदो नहीं हुयो? तो हुन में पाणी वॾो हुयो, पोइ ॿुधी वीचारो मरी वियो। अच्छा अहिड़ा किस्सा असांजे पाण पर्सनल पाड़े में थी चुका आहिनि। 2-3 त दोस्त मिलजी करे घुमण वेंदा आहिनि, पिकनिक ते वेंदा आहिनि। डिफरेंट जेके भाउ ॿुधायो तव्हां, नहर वेंदी आहे, नहर ते तड़ करणु वेंदा आहिनि, वेंजण वेंदा आहिनि पिकनिक ते। पर उते काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि जिते डेथ थी वेंदी आहे, माना वेंदो त पंहिंजो घरों सही सलामत आहिनि लेकिन वापसि हुननि जी लाश ईंदी आहे। त थोरो केयरफुल माण्हू रहे जॾहिं बि घुमणु वञे थो, ख़ासि करे जेके अहिड़ियूं जॻहियूं आहिनि पाणी वारियूं जॻहियूं आहिनि उते दोस्तनि में इहा मज़ाक बि थींदी आहे त बाबा मुंडी खे पकिड़े करे हुनखे पाणी जे अंदरि विझणो आहे, जेका तमामु घणी ख़तरनाक ॻाल्हि आहे। असां एट अ टाइम त कोन सोचंदा आहियूं छा थियण वारो आहे, पंहिंजी मज़ाक में पूरा हूंदा आहिनि। उहा मज़ाक जेका आहे ज़वाल में तब्दील थी वेंदी आहे। त इहा बि कोशिशि करणु घुरिजे भाभी जी जॾहिं बि माण्हू वञे त अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञे ई न अवल त पंहिंजे दोस्तनि सां गॾो गॾु। दोस्तनि सां गॾु अहिड़ियुनि जॻहियुनि ते न वञे, अहिड़ियूं जॻहियुनि ते वञे जेके सेफ जॻह हुजनि। ऐं उन खां अलावा एतिरो ट्रस्ट कोन कजे कंहिं ते, पंहिंजी फैमिली खां अलावा हिन दौर में त ट्रस्ट न कजे। बिल्कुलु। तव्हां कॾहिं कंहिं ते एतबार कयो भाभी? हाँ मां भी पंहिंजनि ते एतबार कयो। पंहिंजनि ते एतबार कयो, पंहिंजनि को बि धोखो मिले तव्हांखे? उतां बि धोखो। त भाभी जी कॉल आई आहे, अटेंड करे वठो, हुन खां पोइ ॻाल्हायूं था। हलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम अस्सलाम, बता गुलाम सरवर शेख सलाम लाजम। जी वाह गुलाम सरवर, वेलकम टू अ शो। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? खे लॻो पिया जोए भा, तव्हां बि ख़ुशि आहियो? जी वाह ठीक ठाक। त पोइ तव्हां बि कहाणी? भाभी बि ख़ुशि आहे? जी जी मां बि ख़ुशि आहियां। तव्हां ख़ुशि आहियो था सरवर? हा भाभी खे ख़ुशि हुजो, अलाह ख़ुशि रखे। असांजो शो ॾिसो पिया? जी जी हा ॾिसूं था। ठीकु आहे, त पोइ मां तव्हां कहाणी ॿुधी? तव्हां कल्ह भाभी मूंखे 10 सेकंड ॾेई हारायो आहे कल्ह अल्फा लफ़्ज़नि मां। ऐं छा पिया चओ तव्हां? कल्ह छा थियो? कल्ह 10 सेकंड ॾिना आहे न भाभीअ? जी 10 सेकंड। अच्छा कल्ह तव्हांखे भाभी 10 सेकंड ॾिना त उन खां पोइ बाद में असां ॿियनि खे बि 10 सेकंड ई ॾिना हुआ, हुननि खे असां 20 सेकंड कोन ॾिना हुआ। लास्ट के तव्हां 20 ॾिना? न न न न लास्ट के 20 न ॾिना। तव्हां रिपीट में शो ॾिसजो या तव्हां यूट्यूब ते ॾिसी वठिजो, धरती टीवी जे चैनल ते। ठीकु आहे, त भाउ तव्हां कहाणी ॿुधी? जी जी ॿुधी आहे। ठीकु आहे, तव्हांजो क्वेश्चन आहे भाउ त मां रिपीट करे बि चुको हुयुमि, ऐं केतिरे टाइम खां बाद में न इहो क्वेश्चन आहे, इन्वेस्टिगेशन टीम खे कीअं ख़बर पई त उहा ख़ुदकशी न हुई, उहो मर्डर हुयो? अदा इहो हिकु त अंदरां जेको आहे सो दरी बंदि हुई,
ऐं जी। ॿियो हुनजा फिंगर प्रिंट्स हुया। हिकु दरी बंदी ॿियो वरी हुनजा फिंगरप्रिंट्स हुया। राइट आंसर द कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग अ करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट है। वंस अगेन थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस तव्हां बि नोट डाउन कराइजो त ही हुया गुलाम सरवर जे साने कॉल के उन्हनि बि विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। त भई ही चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में। त भाभी ने जो मतिलबु आहे हाणे असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। जी, बिल्कुलु, सही आहे जी जी भाभी जी? बिल्कुलु। हिन चिट्स के मार खां हिते त असांजो सेगमेंट बाथरूम सिंगिंग थी चुको आहे स्टार्ट। जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो ऐं ॿुधाए पंहिंजे आवाज़ में असांखे गानो जंहिंजे पंहिंजे गले जी तयारी करे रखी आहे। जल्दी सां कॉल करे ॿुधाए पंहिंजी सुरीली आवाज़ में असांखे गानो। त जेसिताईं तव्हां असांखे गानो ॿुधाए छो न भाभी जी का गानो ॿुधाऊं, छो जो भाभी जी हमेशह इब्तिदा ऐं आगाज़ कंदियूं आहिनि हिन सेगमेंट जो। त भाभी जी अॼु कहिड़ो गानो ॿुधाए असांखे एंटरटेन कयो था या असांखे सैड कयो था? हो कॉल अची चुकी आहे भाभी जी, कॉल अची चुकी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु है किथां? हेलो जी फरिया बटोला अचण खां। जी अदी फरिया जी 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 भलीकार असांजे शो में अदी असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे त छा पिया गुनगुनाए ॿुधाए असांखे? हा दा ॿुधायूं था कुझु जेको सम्झ में आयो। जी जी अदी ॿुधूं पिया। अदी ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या वाह, हवा जबरदस्त। खबर ही न पई। जबरदस्त, तमाम बेहतरीन सिंग पिया कयो। कंटिन्यू कयो गाने खे। तू अभी चाह दई थोड़ो वे चाह दई पोखरी कीअं वई का ख़बर ही न पई। Very well done, excellent, very well sang अदी। Thank you very much for calling us अदी। फरिया सादे कॉल कई तमाम बेहतरीन सॉन्ग ॿुधायो माशाल्लाह सादी। तमाम खूबसूरत ऐं बेहतरीन तव्हांजी आवाज़ हुई। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई। ऐं ज़िंदगी जी ख़बर वाकई में न पवंदी आहे। चवंदा आहिनि न त ज़िंदगी जो अगरि तव्हां एग्ज़ाम्पल वठो त अगरि हथ ते तव्हां वारी रखी करे हुनखे छॾियो था दैट इज़ द लाइफ। अगर ता अख छंबियो था दैट इज़ द लाइफ। ख़बर न पवंदी आहे कीअं ज़िंदगी गुज़री थी वञे। त भाभी जी तव्हां को असां सॉन्ग ॿुधो पिया, कहिड़ो पिया ॿुधायो? हा मां ॿुधायां थी। जी चढ़ कोठे उते वल वल देखा तेरी राह परदेसी वाह तू वाह। जल्दी आ परदेसी। चढ़ कोठे उते वल वल देखा तेरी राह परदेसी तू जल्दी आ परदेसी। तो जल्दी आ गई काल भाभी। अस्सलाम वालेकुम, केरे किथां? चेहरे पे तुझे नजर जो करे थी जिंदगी को अमर थी पड़े थी। वाह जबरदस्त। चेहरे पे तुझे नजर जो पड़े थी जिंदगी को अमर थी पड़े थी चेहरे पे तुझे। अस्सलाम वालेकुम सर, शुमाइला इंगोजा। वालेकुम सलाम। पहिरियों त तव्हांजे लाइ क्लैपिंग थी वञे अदी। शुमाइला कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो? थैंक यू सो मच। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक है सर, तव्हां कीअं आहियो? ठीक ठाक अदी माशाल्लाह सां। तमामु बहितरीन ऐं सुरीलो आवाज़ आहे तव्हांजो। दिलि पई चवे तव्हां ॻाईंदा वञो, असां तव्हांखे ॿुधंदा वञूं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ठीक है एनीवेज अदी, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तव्हांजो नालो शामिल थी चुको आहे हिन सेगमेंट में। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो। ही असां सादी शुमाइला जंहिंसांखे बहितरीन सॉन्ग ॿुधायो माशाल्लाह सां। तमामु सुरीली आवाज़ हुई। त हिते असांजा ॿ कॉलर थी चुका आहिनि। हाणे असां वठंदासीं लास्ट कॉल ऐं हुन खां पोइ फाइनलाइज़ कंदासीं त केरु विनर थिए थो असांजे हिन सेगमेंट जो, जेको आहे सोभ अख़बार जे ताउन सां। त भाभी जी तव्हांजो नेक्स्ट सॉन्ग कहिड़ो आहे? जी उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾिदा जेके सॾे। वाह उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾिदा जेके सॾे। कुर्ब ॾिदा जेके सॾे प्यार कंदा जेके सॾे। उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया
कुर्बती दा जेके सदे। त भाभी जी तव्हांजो भला छा पंहिंजे हस्बैंड ॾे इशारो हुयो, बिल्कुलु मुड़ुस ॾे इशारो हुयो? हाँ, हाणे यादि त न ईंदी हूंदी, ईंदी आहे यादि? कॾहिं कॾहिं यादि ईंदी आहे। कॾहिं कॾहिं यादि ईंदी आहे, पंहिंजी ग़लतियुनि जो अहसास बि थींदो आहे। जी बिल्कुलु। यादि बि ईंदी आहे, ग़लतियुनि जो अहसास बि थींदो आहे। उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया, जॾहिं माण्हू असां सां गॾु हूंदा आहिनि त असांखे माण्हुनि जी क़दुरु न हूंदी आहे, ऐं जॾहिं उहे ई माण्हू असांखां परे हलिया वेंदा आहिनि पोइ असांखे क़दुरु छो थींदी आहे? इहा ॻाल्हि सोचण जी आहे न, जॾहिं परे था वञनि पोइ क़दुरु आहे, जॾहिं असां सां गॾु आहिनि उन टाइम क़दुरु न आहे। त कोशिशि कजे छो न असां सां जेको रिश्ते सां असां सां गॾु जेके रिश्ता आहिनि उन्हनि जी असां क़दुरु कयूं। ठीकु आहे। त भाभी जी मां बि चवां थो हिकिड़ो गानो ॿुधायां। जी ॿुधायो। मां ॿुधायां? जी जी। ठीकु आहे, त मां बि थोरो ॿुधायां, गुनगुनाए थो। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो मूं तां खिलंदा। जे रोज़ रुसंदे थोड़ी घणी ॻाल्हि ते न रुस जानी है, रुस जानी तुझी नौकरी ॾिबी सॼी ज़िंदगानी। जे रोज़ रुसंदे, हिन खां अॻिते ईंदो आहे? न अॻिते नहीं। हिन खां अॻिते वास्ते ख़ुदा जे मूंखे माफ़ कर तूं, हाणे कॉल अची वई। अच्छा कॉल अची वई। हलो अस्सलाम वालेकुम भाउ, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? वालेकुम सलाम। हाँ मां पई ॻाल्हायां तुंहिंजी भेण फहमीदा फरम भानसीदाबाद। जी भेण फहमीदा, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे, ॾाढो मज़े में। भाभी जी ठीकु आहे? भाभी जी बि ठीकु लॻी पई आहे। तव्हां पंहिंजो ॿुधायो, तव्हां त ख़ुशि लॻा पिया आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे, तव्हांजूं भाइरनि जी दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु। असां हेसि ताईं भान सईदाबाद जे पकोड़नि जी ख़ुशबू पई अचे। अचो त खारायांव न, हेॾे मुंहिंजो केरु खणी अचे? न माना हुते ईंदासीं त खाराईंदो, बाक़ी हिते कोन मोकिलींदव तव्हां? एॾे मां कीअं आऊं? मां अचे कंदी कराची अचां त तो दूर भाला। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे, सभिनी लाइ पकोड़ा खणी अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अॼुकल्ह जेके खाधा आहिनि उहो पार्सल थी करे लंडन पेरिस था पुॼनि। ही त पोइ बि भान सईदाबाद खां छा आहे कराची। जी त पोइ कॾहिं था पकोड़ा मोकिलियो असांजे भान सईदाबाद जा? जल्द जल्द। त पोइ तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट पियो हले? जी सिंगिंग वारो। जी बिल्कुलु, बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हले पियो। तव्हां असांखे छा गुनगुनाए ॿुधायो था पंहिंजी सुरीली आवाज़ में? ए हवा आऊं छो न खिलां, ए हवा आऊं छो न खिलां, मूंखे प्यार मिलियो, मूंखे प्यार मिलियो। ज़बरदस्त, तव्हां त ॾाढो सुठो सिंग पिया कयो अदी। महिरबानी अदा। ठीकु आहे अदी, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। ॾाढो मज़ो आहे तव्हां सां ॻाल्हाए करे। त ही हुयूं अदी फहमीदा जे असांजे भान सईदाबाद को कॉल कई। त टई असांजे पार्टिसिपेंट कॉलर्स थी चुका आहिनि। हिकिड़ी अदी फहमीदा जे भान सईदाबाद का कॉल कई, ऐं ॿी अदी शुमाइला, ऐं थर्ड आहिनि अदी फरिया। त टिनी चिट्स खे असां कयूं था फोल लॻी हू विन्स टुडे। जेको विन कंदो उहो विन कंदो धरती टी सोबत अख़बार जो गिफ्ट हैम्पर। त भाभी जी हिननि टिनि चिट्स खे असां विझूं था बॉल में, त जल्दी सां अचो ऐं पिक कयो हिकिड़ी चिट। ठीकु आहे, त हिते टई चिट्स हली वियूं ऐं मूंखे हिननि खे मिक्स अप करणु ॾियो। टई थी वियूं मिक्स। त भाभी जी पिक अप वन ऑफ द चिट्स। टिनि नदियुनि बहितरीन सिंग कयो आहे। अॼु ॾिसूं था त कंहिंजो नसीब आहे जेके विन कंदियूं सोब अख़बार जो गिफ्ट हैम्पर। त ठीकु आहे भाभी जी मूंखे ॾियो ही ॿ चिट्स। त पहिरीं मां हिन जे लकी ड्रॉ जे बॉल में विझां। सो लेट्स सी हू विन्स टुडे। त पोइ विनर आहिनि अदी शुमाइला। ऐं कॉन्ग्रेचुलेशन्स अदी फॉर विनिंग सोब अख़बार गिफ्ट हैम्पर। ऐं हिते असांजो इहो सेगमेंट बि थियो ख़तमु। ऐं हिन सां गॾो गॾु टाइम बि थियो आहे भाभी जी हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। त पोइ केॾा बि न वञो, असां हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो ज़मालो, वाह वाह ज़मालो।
वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह जमालो। उम्मीद था कि असांजे शो खे एंजॉय कंदा हूंदव। ऐं हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे बॉक्सिस वारो। स्टार्ट थी चुको आहे त जल्दी सां कॉल कयो, शामिल थी वञो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो बॉक्स। त भाभी जी अचो बॉक्सिस जी तरफ़ हलूं। बॉक्स नंबर 1 खां वठी आहिनि 12 नंबर ताईं। त असां 3 कॉलर्स वठंदासीं, ॾिसूं था त उन्हनि जो छा थो निकिरे। असां रिपीट कंदा आहियूं, बार बार तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं बॉक्सिस में कुझु बि थी सघे थो। जेतिरा सामान तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, वॉशिंग मशीन, माइक्रोवेव, जूसेस वग़ैरह ऐं ॿिया बि काफ़ी सारा, उहे सभु हिन में इंक्लूड आहिनि। ऐं ख़ुशि रहो, पंहिंजे ख़र्चे ते बि इंक्लूड आहे। वी हैव अ कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा ज़ैब छा हाल आहे? जदी मां ठीक। पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं किथां पिया ॻाल्हायो? मां मिसिस उमर ॻाल्हायां थी, मच बोलान को। जी मिसिस उमर, वेलकम टू शो। कहिड़ा हालनि? ठीकु लॻा पिया आहियो? शुक्र आहे। तव्हां ॿुधायो कीअं? ठीकु हो? तबियत ठीकु आहे? जी अदी ठीक ठाक। ऐं भाभी जी बि बीठी आहे न साम्हूं? हा भाभी छा हाल आहे? ख़ुशि लॻा पिया आहियो? जी अजी मां ठीकु आहियां। आदि तव्हां ख़ुशि आहियो? शुक्र आहे भाभी, ख़ैर लॻी पई आहे। छो भाॼी ॾिसमा के काॾे कयो अथव भाभी? उहा बची वेंदी 2 ॾींहंनि में। अची वेंदी है हुनजी जगह। हा हुनजी जगह ही वठी बीठी आहे न। तॾहिं असांजो सेगमेंट बॉक्सिस वारो पियो हले। तव्हां कहिड़ो बॉक्स पिया चूज़ कयो? अदा ज़ैब मां अदा ज़ामिन अली को भी विन कयो हुअमि और बैलून्स वारे में भी उहो भी गिफ्ट न आया आहिनि। और हाणे नंबर बॉक्स जो मां 5। ठीकु आहे दी, तव्हांजो नालो नोट थी चुको आहे। असांजी टीम वेरीफाई करे थी त तव्हां ॾे न पुॻो आहे त छो न पुॻो आहे, या मे बी लास्ट वीक तव्हां विन कयो हुजे त पुॼी वेंदो, डोंट वरी। ऐं नंबर कहिड़ो सिलेक्ट कयो तव्हां दी? नंबर 5। अदा मां नंबर 5। ठीकु आहे, नंबर 5। अच्छा वैसे तव्हांजो लकी नंबर आहे दी नंबर 5? जी अदा मुंहिंजो लकी नंबर आहे। अच्छा, ऐं तव्हांखे छो लॻंदो आहे त तव्हांजो 5 नंबर लकी नंबर आहे? अदा छो त मुंहिंजी पैदाइश जी तारीख़ बि आहे। अच्छा पैदाइशी, त जेका पैदाइशी तारीख़ हूंदी आहे मतिलबु ईअं त न आहे हू लकी नंबर आहे। ज़रूरु तव्हां आज़मायो हूंदो न कुझु ॻाल्हियुनि में। जी असां काई घणी आज़मायो आहे इहो। ठीकु आहे, त ॾिसूं था लकी नंबर साबित थिए थो तव्हांजे लाइ या नथो थिए। अॼु भाभी जी ने खे ओपन कयो ऐं कढी ॾियो चिट, त ॾिसूं छा पियो निकिरे। अदी तव्हां विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस एंड कांग्रेचुलेशंस अदी मिसिस उमर। ठीक है, तो ही नालो पे वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां भी विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर लिखो जेको मिसिस उमर विन कयो आहे। तो भाभी ते अची वञो वंस अगेन बॉक्सिस जी तरफ। बल्कि बॉक्सिस का पहिरियों हलूं था असां पंहिंजे न्यू स्पॉन्सर्स जेके आहिनि लू बिस्किट फैक्ट्री, लू बिस्किट वारा। ऐं तव्हां ॾिसी सघो था ही नंबर दिल्ली सां नोट डाउन करे ईंदा आहियूं। हिन नंबर ते तव्हां मिस कॉल करे लकी ड्रॉ जा विनर थी सघो था। ऐं उन खां अलावा गाला जीरा प्लस ऐं कैंडीन जा प्रोडक्ट्स आहिनि। इनखां अलावा भी काफ़ी सारा प्रोडक्ट्स आहिनि जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं इंजॉय कंदा आहियूं पंहिंजी गैदरिंग्स के लू बिस्किट सां गॾु। त भाभी जी वंस अगेन अची चुका आहियूं बॉक्सिस जी तरफ़। कॉल मिलाए करे सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो बॉक्स। हिकिड़ो थी चुको आहे सिलेक्ट जेको कयो मिसिस उमर, हुननि सिलेक्ट कयो नंबर 5। दैट मीन्स 5 नंबर खां अलावा सभु बॉक्सिस अञा आहिनि। सो जल्दी सां कॉल करे सिलेक्ट कयो। भाभी जी अगर मां तव्हांखे चाहां तव्हां हिकिड़ो बॉक्स ओपन कयो त कहिड़ो कंदव? मां नंबर 7। अच्छा नंबर 7। त हिन दफ़े मां गिफ्ट न ॾींदोमांव। कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ज़ोहिबा कहिड़ा हालनि? ख़ैर? जी वाह, मां ठीकु आहियां। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं किथां पिया ॻाल्हायो? आकाश पियो ॻाल्हायां, कराची खां। जी वाह आकाश, वेलकम टू अवर शो। अदा जी जी अदा असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट पियो हले त तव्हां कहिड़ो बॉक्स पिया चूज़ कयो? ज़ोहिबा नंबर 9। नंबर 9। जी जी। अच्छा इहो बि तव्हांजो लकी नंबर आहे? ईअं ई सम्झो लकी नंबर आहे। अच्छा ऐं तव्हांखे छो लॻंदो आहे इहो तव्हांजो लकी नंबर आहे नंबर 9? इहो ट्राई थियल आहे असांजो नंबर 9। ट्राई थियल आहे? जी जी। ठीकु आहे, त पोइ अॼु बि क़िस्मत आज़मायो, ॾिसूं था त छा पियो निकिरे नंबर 9 मां। जी जी। ठीकु आहे भाभी जी ओपन कयो। दफ़ा नंबर 9 मां निकितो आहे एनेक्स जो गिफ्ट हैम्पर। कांग्रेचुलेशंस आकाश फॉर विनिंग
And next gift hamper. Thank you very much for calling us. पंहिंजो नंबर है एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया अदा आकाश रे सारे कॉल के उन्हनि विन कयो आहे मां ॾेखारे छॾिया वंस अगेन करंट ब्यूटी जो गिफ्ट हैम्पर त ही चिट्स मूं वटि घटिजी वयूं कोई मूं ॾे खणी ईंदो ॿ टे चिट्स ही ताकि मां नाला लिखी सघां हाणे सां वठंदासीं लास्ट कॉल त अची वञूं बॉक्सिस जी तरफ़ भाभी जी तव्हां 7 नंबर सिलेक्ट कयो अगरि तव्हां 7 नंबर सिलेक्ट कयो था तव्हांखे गिफ्ट कोन ॾींदुमि अॼु मां इहे कीअं वरी इहे छो न पोइ तव्हां डेली जॾहिं बि तव्हां को पुछंदव गिफ्ट खणी वेंदा आहियो न पर अॼु मां तव्हांखे कोन ॾींदुमि अॼु छो न मिलंदो मूंखे गिफ्ट ठीकु आहे छा यादि कंदव हा जंहिं बि बॉक्स मां जेको बि निकितो उहो तव्हांजो हूंदो चलो, त सिलेक्ट कयो 7 नंबर 7 जी नंबर 7 खिलो छो पिया ही ॾिसो ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते हिनखे लॻो मुंहिंजो वॾो इनाम निकिरंदो ऐं मां खणी वेंदुमि पंहिंजे घर ऐं निकितुसि ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते ऐं ख़ुशि रहणु घुरिजे भाभी पंहिंजे ख़र्चे ते मुंहिंजी क़िस्मत ई अहिड़ी आहे न पोइ मां बि ख़ुशि रहंदो आहे न पंहिंजे ख़र्चे ते असांखे कॉल आयो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम अशरफ चांडियो नाब शाह का भाईजान जी भा असलम अशरफ चांडियो अशरफ जी भा अशरफ चांडियो वेलकम टू शो कहिड़ा हाल आहिनि भा ठीकु लॻा पिया आहियो तो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे ख़ुशि आहियो जी भा अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट पियो हले भा त पोइ कहिड़ो बॉक्स कयो था सिलेक्ट मुंहिंजे ख़्याल में त कहिड़ा रहियल आहिनि बाक़ी अलाए कहिड़ो नंबर हींअर मुंहिंजे ख़्याल में 5 नंबर सही आहे भा 5 नंबर ओपन त न थियो आहे भाभी जी ओपन थी चुको Open आहे थी चुको अदा 5 नंबर ओपन थी चुको आहे 5 नंबर जी 6 नंबर जी 6 नंबर ओपन न थियो आहे ॾिसूं था त 6 नंबर में छा पियो निकिरे भाभी जी हिनखे ओपन कयो ॾिसूं पिया त छा पियो निकिरे भा तव्हां विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट टाइम भा कॉन्ग्रेचुलेशंस फॉर विनिंग एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया अशरफ चांडी जॾहिं असांखे कॉल कई ऐं उन्हनि विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर त हिते असांजा 3 कॉलर्स आहिनि कंप्लीट ऐं हाणे जेके असां कॉल्स वठंदासीं उन्हनि खां असां सवाल बि पुछी सघूं था उन्हनि खे असां टंग ट्विस्टर बि ॾेई सघूं था काई पहेली बि ॾेई सघूं था त जॾहिं कॉल ईंदी पोइ तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां खां असां छा पुछूं पिया त भाभी जी अगरि मां तव्हां खां पुछां त तव्हां के कुझु पहेलियूं वग़ैरह ईंदियूं आहिनि वैसे न पहेली न ईंदी आहे न जेके गुज़ारत चवंदा आहियूं असां उहा न ईंदी आहे तव्हांखे का टंग ट्विस्टर ईंदी आहे भाभी जी तव्हां पुछो न मूंखां ठीकु आहे त पोइ अॼु जो जेको टंग ट्विस्टर आहे उहो मुंहिंजे हथ में आहे हिकिड़ो टंग ट्विस्टर आहे बाक़ी मां क्वेश्चन्स कंदुमि पंहिंजे कॉलर्स खां भाभी जी टंग ट्विस्टर आहे सस्ती बस्ती बस्ती सस्ती हाँ सस्ती बस्ती बस्ती सस्ती 10 दफ़ा चवणो आहे सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती बस्ती सस्ती न सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती जल्दी जल्दी मेडो स्लो तव्हांजो असां न कंदासीं सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती सस्ती बस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस्ती 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 बस्सी सस्ती बस्ती बस्सी बस्सी सस्ती बस्ती बस्सी बस्सी सस्ती बस्ती बस्सी बस्सी वाह भाभी जी छा ॻाल्हि कजे तव्हांजी कॉलेज जी जो हाल अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम अदा लाड़कानी खां मंजूर खातून अदी वेलकम था कयूं तव्हांखे अदी मंजूर खातून कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो जी अदा तव्हां ठीकु आहियो अदा जी अदी बिल्कुलु ठीकु ठाक त पोइ अदी असांजे हथ में हिकिड़ी लाइन आहे जेका तव्हांखे 10 दफ़ा ॿुधाइणी आहे असांखे ऐं उहा लाइन आहे उहे वर्ड्स आहिनि सस्ती बस्ती बस्ती सस्ती सस्ती बस जी जी अदा ॿुधाए वराए हिकु दफ़ो जी सस्ती बस्ती ऐं बस्ती सस्ती सस्ती बस्ती बस्ती सस्ती न उनखे न उनखे उल्टो चवणो आहे अदी 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 जी 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 अदा सस्ती बस्ती वरी उनखे उल्टो चवणो आहे बस्ती सस्ती अदा एॾो रुसो त न चओ न ऐं तव्हां ठीकु आहे त पोइ मां चेंज थो कयां असां नेक्स्ट कॉलर खां पुछंदासीं थी थो सघे थी सही न ॿुधो हुजे त तव्हां को सवाल आहे हिकिड़ो त हिकिड़े तालाब में 6 मच्छियूं हूंदियूं आहिनि ओके हिकिड़े तालाब में 6 मच्छियूं हिकिड़ी मच्छी मरी वेंदी आहे बाक़ी तालाब में केतिरियूं मच्छियूं बचियूं जी 5 लॉक कयूं तव्हांजो जवाब हिकु दफ़ो वरी पुछो अदा हिकिड़े तालाब में 6 मच्छियूं
उन्हनि मां हिकिड़ी मच्छी मरी वेंदी आहे, बाक़ी तालाब में केतिरियूं मच्छियूं बचियूं? 5 ही बजियूं अदा। हा, सोचे सम्झे ॿुधायो। लॉक कयूं? जी लॉक कयूं? अदी वरी मां रिपीट तो क्या क्वेश्चन के हिकिड़े तालाब में 6 मच्छियूं, हिकिड़ी मच्छी मरी वेंदी आहे, बाक़ी तालाब में केतिरियूं मच्छियूं बचियूं? लास्ट टाइम 6 बजियूं अदा। केतिरियूं बचियूं? 6 उहे कीअं बचियूं 6? मोल भी उन्हनि में ही हुई त ॿाहिरि उन्हनि खे बिल्कुल मोल भी उन तालाब में ही। राइट आंसर एंड कांग्रेचुलेशंस अदी फॉर विनिंग। थर्ड टाइम मां तव्हां को रिपीट करे पुछो, इन जे करे तव्हां मूंखे सही जवाब ॾिनो। बहरहाल अच्छा, बहरहाल ॾिसो 6 मच्छियूं तालाब में हुयूं, उन्हनि मां हिकिड़ी मरी वई, उहा मोल भी तालाब में हुई, त 5 मच्छियूं भी तालाब में हुई, त 6 ही थियूं तालाब में। त हिते असां जो ही गेम शो थे तो ख़त्म, पंहिंजी पुॼाणी ते पुॻो ऐं हाणे फाइनली उहो वक़्तु अची चुको आहे जॾहिं असां फाइनलाइज़ कंदा आहियूं, अनाउंस कंदा आहियूं केरु थो विन करे 15,000 रुपयनि जो कैश। त भाभी जी बॉल आहे मुंहिंजे हथ में। जी अच्छा, वैसे तव्हांखे कॾहिं तव्हांजो दिलि चवंदो आहे मां बि विन कयां 15,000 रुपयनि जो कैश? जी बिल्कुल मुझे हाँ? भी दे दो जी, हाँ मुझे भी ओ दे भाभी दो। जी बचत सेट किरी पयूं, ही जंहिंजूं किरियूं उहे किरी पयूं। ठीकु आहे, त हिकिड़ी मां हिकिड़ी मिली चुकी आहे चिट मूंखे। ॾिसूं था त केरु आहे ख़ुशनसीब जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त नालो मुंहिंजे साम्हूं आहे, देरि नथो कयां, तव्हांखे ॾेखारी थो वठां अॼु जा विनर आहिनि। जे विन कयो आहे 15,000 रुपयनि जो कैश, फरहान। कांग्रेचुलेशंस फरहान फॉर विनिंग 15,000 रुपीस फ्रॉम धरती टीवी। त उम्मीद था कयूं त असांजे शो खे तव्हां इंजॉय कयो हूंदो। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त तव्हांजे चेहरनि ते असां मुस्कुराहटूं खणी अचूं ऐं उहो प्रूव कयो आहे धरती टीवी। त भई वरी तव्हां सां मिलंदासीं असां नेक्स्ट वीक फ्राइडे सैटरडे एंड संडे 10 बजे खां 12 बजे ताईं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो।